ॾखण पुलिस हथां खंबे गुम कयल ॻोठ हाजी हजम जे रहावासी पोरियत ज़मीर मीरजत जे वारसनि औरतुनि पाक किताब खणी ॿारनि समेत पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन मलूका ख़ातून, जमीला, राज़ुल, महनाज़, रहमतुल ख़ातून, नसीर अहमद, मीरजत, ताहिरा, हाजल ऐं ॿियनि दाईंदे चयो त SHO ॾखण रफ़ीक सूमरो ऐं SI रजब जो 2 ॾींहं अॻु ॻोठ ते चढ़ाई करे कणिक जे लाबार में कमु कंदड़ असांजो नौजवान ज़मीर मीरजत खे खंबे गुम करे छॾियो आहे। असां मिसकिन पोरियत आहियूं। पुलिस बिला जवाज़ नौजवान खे गिरफ़्तार कयो आहे। ॾखण पुलिस 2 लख रिश्वत तलब करे रहियो आहे। हिननि SSP शशकारपुर खां मुतालबो कंदे चयो आहे त असांजो नौजवान आज़ादु कयो वञे। खबरुनि जी दुनिया।